डिस्ट्रिक्ट रिपोर्टर इरफान अली मंगी, खेरपुर मीरस। यूसी ओबड़े जामरी में बागड़िन जे घर के खाट हणी, घर में पियल पेटी मां घर जो कीमती सामान खणी विया, जंहिंमें 2.5 लाख रुपया रोक रक़म, सोलर जूं 2 प्लेटां, हिकु बैटरी पखो ऐं ॿियो बि सामान खणी आसानी सां फरार थी विया। घर जे भातियुनि जो चवणु आहे त असां सां ही टियों भेरो नाजाइज़ी थी आहे, पर को बि तदारक कोन कयो आहे। असां SHO बबरलो वटि उन चोरी जी NC दाख़िल कराई आहे ऐं अॻु जूं कयल असां सां नाजाइज़ूं बि बयान कयूं। असां SSP खेरपुर, DIG सखर ऐं ॿियनि वसवारनि सां अपील था कयूं त असांजी थियल चोरी वापसि कराई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां बबरलो थाणे जे अॻियां एहतजाज कंदासीं ऐं उन वक़्त ताईं जारी रखंदासीं जेसीं ताईं असांखे चोरी वापसि कराए इंसाफ़ न ॾिनो वेंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस, न्यूज़ बबरलो। Saya